ज़िले कशमोर कंदकोट की सियासत में गहरो असर रखंदड़ शख्सियत यूसी सोलियानी ज़िले काउंसिल मेंबर साबिक़ MNA मरहूम मीर नसरुल्लाह खान बिजरानी के फर्जंद ऐं इलाइक़े की आम शख्सियत मीर शाहज़ैन अली खान बिजरानी JTN वेब न्यूज़ से ख़सूसी ॻाल्हि ॿोल कंदे चयो त मौजूदा बलदियाती सेटअप हलंदड़ महीने इख़्तिताम पज़ीर थी रहियो आहे। हुन वधीक चवणो त ज़िले कशमोर कंदकोट चेयरमैन घणे हद ताईं बेहतर तरक़ियाती कम कराया आहिनि। मीर शाहज़ैन अली खान बिजरानी जो चवणु हो त आउं बहैसियत ज़िला काउंसिल मेंबर यूसी सोलियानी में तरक़ियाती कमनि जो ॼार विछायो आहे। हुन वधीक चवणु हो त हुन बलदियाती मुद्दे में मजमूई तौर 8 पुलूं ठाराए ऐं ॿिया तरक़ियाती कम कराए यूसी सोलियानी जी आवाम खे सहूलतूं ॾिनियूं आहिनि। ईंदड़ बलदियाती इलेक्शन जी तैयारी जे वक़्तु हालात के ॾिसी लाहे अमल जोड़ियो वेंदो। बिजरानी तेगाणी तकरार बाबति हुन जो चवणु हो त आउं तकरार जे ख़ात्मे लाइ कोशिशूं वठण सां गॾोगॾु तकरार जे ख़ात्मे जो हामी रहियो आहियां। मीर शाहज़ैन अली खान बिजरानी जो चवणु हो त ज़िले कशमोर कंदकोट में अमन व अमान जी सूरत हाल इंतहाई ख़राब आहे। मौजूदा SSP हर हीलो हलाइण बाद भी ज़िले कशमोर में अमन अमान बरक़रार रखण में हर तरह से नाकाम थी वियो आहे। ज़िले कशमोर कंदकोट के चूंडियल नुमाइंदनि MNA ऐं MPs ते फ़र्ज़ बणिजे थो त मौजूदा SSP खे हटराए हिकु सुठो फ़र्ज़शनास सख़्त ऑफिसर मुक़ररु कराए ज़िले जो अमन अमान बहाल करायो वञे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजरानी JTN वेब न्यूज़ करमपुर।